उम्मीदवार शामिल कयूं पिया। छठो खां IPS ज़रिए टेस्ट ॾींदड़ PST ऐं JST जे उम्मीदवारनि जो तालके मीरपुर साकरो के हार्ड एरिया में शामिल न करण खिलाफ प्रेस क्लब मीरपुर साकरो आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। शाहनवाज़ लाशारी, रज़ा मोहम्मद कलमती, नबील कलमती, मुश्ताक शेख ऐं ॿियनि जो चवणु हो त 33% ते पास करे तालीम खाते में उस्ताद भर्ती कया वञनि। उन्हनि चयो त असांजे ज़िले ठटे में टोटल सीटूं 1504 हुयूं, जंहिंमां 385 उम्मीदवार पास थिया, बाक़ी 1115 सीटूं रहियल आहिनि। ज़िले में केतिरा ई स्कूल बंदि पियल आहिनि। हिते जे नौजवाननि खे हार्ड एरिया में शामिल करे नौजवाननि खे मौक़ो ॾिनो वञे। JST ऐं PST में नवां उस्ताद भर्ती करण वारे फ़ैसिले ते नज़रसानी करे तालके मीरपुर साकरो समेत ज़िले जे नौजवाननि खे हार्ड एरिया में शामिल करे 33% ते पास कयो वञे। रिपोर्ट करण आए मोहम्मद अशरफ, ख़ासि के लिए ब्यूरो चीफ बे न्यूज़।